ज़ाहिद शेख मुंहिंजो नालो आहे। मां पूरे तां मज़दूर आहियां। अहमद बीमार थी पियो आहे। अब मुंहिंजो बचिड़ो आहे वीचारो बीमार आहे, 5-6 महीनो आहे, हिकु खट ते पियो आहे। आवाज़ से भलाई कयो। ताल्लुका नसीराबाद के गांव थर्डी हाशिम का रिहायशी 4 बच्चों का बाप दिहाड़ीदार गरीब मजदूर जाहिद शेख, जो रोजाना मजदूरी करके अपने बच्चों का पेट पालता था, गुज़श्ता 5 महीनों से फेफड़ों की बीमारी में मुब्तला होकर बिस्तर से लग गया है। मजदूर के बिस्तर से लग जाने के बाद उसके बच्चे फाका कशी वाली जिंदगी गुजारने पर मजबूर हो गए हैं, जबकि गरीब मिस्कीन मजदूर के घर का चूल्हा न जलने के बायस उसके बच्चे भूख काटने पर मजबूर हैं। गुर्बत की वजह से मजदूर के पास पैसे न होने के बायस वो अपना बेहतर तरीके से इलाज नहीं करवा पा रहा। पुरअसरार बीमारी की वजह से बिस्तर से लगे गरीब मिस्कीन मजदूर जाहिद शेख, उसकी माँ, घरवाली और गांव वालों ने THN वेब टेलीविजन से बात करते हुए कहा है कि अब मुंहिंजो बचिड़ो आहे वीचारो बीमार आहे, 5-6 महीनो आहे, हिकु खट ते पियो आहे। पघारी खणी बचिड़ा पालींदो आहे। हाणे उहो जो पियो आहे त उहो न सम्झे वीचारा बचिड़ा खाइनि या पाण वीचारो कुझु खाए या रख पुख करे, जेका पुॼेव मदद कयो मुंहिंजे बचिड़े सां। 6 महीनो आहे बीमार आहे वीचारो। ख़ुदा वास्ते भलाई कयो। एॾा ॾींहं थिया आहिनि, खाइण खां बि कुझु कोन्हे, वीचारो इलाज होटे पियो आहे। ख़ुदा वास्ते जेको थी सघे मदद कयो। मां पूरे तां मज़दूर आहियां। अहमद बीमार थी पियो आहे। वॾी बीमारी मूंखे ॾसी अथनि डॉक्टरनि, जो 5 महीननि खां वठी मां यकी हिकु खट ते पियो आहियां। शेख वीचारो सभा मिस्किन माण्हू आहे। बच्चा न पाण बीमार पिया पियो, 6 महीना हिकु खट ते पियो आहे। हीअ पाण पहिरें ख़ुदा वास्ते जेका मदद पुॼेव मिस्किन जी कयो अलाह ताईं ख़ुशि कंदो। हीअ ज़ाहिद हुसैन नालो आहे, कोट थरी हाशिम जो शेख आहे, पाण मज़दूर आहे वीचारो। सॼो ॾींहुं तगारी खणी करे पंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र कंदो आहे। हिनखे 4-5 बचिड़ा आहिनि। मां कुराड़ी त घर जो ओॾो पाण आहे, जेको कमाईंदो आहे त घर हुनजो लॾो हलंदो आहे। 5-6 महीने खां बिस्तरे ते पियो आहे। डॉक्टर चवनि था हिनखे अहिड़ी का बीमारी थी वई आहे, के चवंदा फेफड़े में पाणी आहे, के चवंदा TB आहे। मसइलो आहे हिनखे वॾी तकलीफ़ थी आहे, मादे जी तकलीफ़ आहे, हिनखे तमामु घणी हिनखे बीमारी आहे। वीचारो हाणे कमाए नथो सघे, 5 महीने खां बिस्तरे ते पियो आहे। त सिहत खाते खे गुज़ारिश आहे या जेका पाण भरू या सरंदिरा माण्हू आहिनि त अलाह पाक ताईं गजनो आहे त हिन ग़रीब मिस्किन लाइ मदद कयो, हे वीचारो ख़ुशि थिए ऐं जेको मज़दूर करे पंहिंजे बचनि खे पाले। THN न्यूज़ अवाम जे ॾुखनि, दर्दनि ऐं मसइलनि जे आवाज़ खे उजागर कंदड़ चैनल। Like, share, comments, and subscribe.